सभिनी ॾिसण ऐं ॿुधण वारनि खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला वबरकातुहू। मुंहिंजा मुस्लमान भाइरो दोस्तो, अल्लाह तबारक व ताला जे पाक बाबरकत नालनि मां हिकु बाबरकत नालो या रज़्ज़ाक़, उन जी फ़ज़ीलत व बरकत अव्हां जे आॾो अर्ज़ु रखी वेंदी। अल्लाह तबारक व ताला जा सभई नाला पाक ऐं बाबरकत आहिनि, पर हिन नाले जी फ़ज़ीलत व बरकत इहा आहे, फ़जर जी निमाज़ खां अॻु में जेकॾहिं को शख़्स पंहिंजे घर जे चारई कुंडुनि में 10 भेरा ही इस्म मुबारक यानी या रज़्ज़ाक़ पढ़ंदो त इंशा अल्लाह ताला संदसि घर में हर बला मुसीबत खां महफ़ूज़ रहंदो ऐं वटसि ग़ैब मां रोज़ी ईंदी। दुकान, आफ़िस, बाग वग़ैरह जी हिफ़ाज़त ऐं बरकत लाइ बि ही इस्म मुबारक मुजर्रब आहे। जेकॾहिं कंहिं जो दुकान हलंदे हलंदे बंदि थी वियो हुजे त ही इस्म मुबारक रोज़ाना दुकान में घणाई सां पढ़े, यानी या रज़्ज़ाक़ इहो पढ़ंदो रहे। इंशा अल्लाह तबारक व ताला अल्लाह तबारक व ताला जे पाक इस्म मुबारक सां दुकान जो कारोबार ॿीहर जारी व सारी थी वेंदो।